बाबा जानी छा ॻाल्हि आहे? तव्हां परेशान था लॻो। सॉरी, आइंदा देर न थींदी। बाबा तोखे ख़बर आहे तूं घर को ॿाहिरि निकिरंदी आहीं मुंहिंजी दिलि में खुटको थींदो आहे। तव्हांखे ख़बर आहे पुटु तव्हांजो पीउ केॾो ज़ालिम आहे। बाबा कहिड़े पीउ जी ॻाल्हि था कयो? हुन पीउ जी जे 6 महीने जी हुयसि ऐं मूंखे शहर मोकिले छॾियो। अॼु 20 सालनि जी थी वई आहियां पर कॾहिं पुछण बि न आयो आहे। जॾहिं त मुंहिंजी अमड़ वफ़ात करे वई हुनजी पुछा करण बि न आयो। छा अहिड़े इंसान खे पीउ चइबो? बाबा जानी जेकॾहिं हिनखे पीउ चइबो आहे त मां लावारिस ई भली आहियां। पुट तोखे मूं पालियो आहे, पंहिंजे पुट खां बि वधीक मां तोखे प्यार ॾिनो आहे। न रो पुट न रो। मुस्कान कल जेके तो नोट्स ना मूंखे समझ में कोन था अचनि। मोगा सॼी ज़िंदगी का शइ समझ में आई थी? हा तुंहिंजी उमिरि जा ऑफिसर थी विया पर तोखे त किथे पटे वाली बि कान मिलंदी। हा तुंहिंजो पीउ जो वेठो आहे पाण ई सिफारिश कंदो। हूं वारी पढ़ियल लिखियलनि खे कहिड़ियूं नौकरियूं थियूं मिलनि। हिननि वॾेरनि ऐं सियासतदाननि हिन मुल्क सां गॾु गॾु तव्हां जहिड़नि जो बेड़ो बि बोड़े छॾियो आहे। तुंहिंजी त सदाई मूं ते कावड़ रुगो मौलवी अॻे दर्स पई थी ॾी। तोखे छोकिरी न पर कंहिं मस्जिद जो मौलवी थियणु खपे। मौलवी रब पाक मूंखे मौलवी करे तॾहिं बि शुक्र, बाक़ी तो जहिड़ो मोगो न करे। हलवा वॾी ॻाल्हि आहे। राबेल अॼु असांजे कॉलेज जो लास्ट ॾींहुं आहे ऐं हाणे थी सघे थो त असां रोज़ जीअं न मिली सघूं। इमरान तूं मुंहिंजो सौट आहीं। जॾहिं दिलि चवे ॻोठ हली अचिजा। हूअं बि तोखे बाबा ॾाढो भाईंदो आहे। पोइ बि कॉलेज ऐं घर जी ज़िंदगी में ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। कॉलेज त माण्हू आज़ादी सां मिली सघे थो पर घर में माण्हू आङुरी था खणनि। इहो त आहे पर पोइ बि फोन ते रोज़ ॻाल्हाईंदासीं। राबेल राणी फ्यूचर जो छा प्रोग्राम आहे? को ख़ासि प्लान न आहे। डॉक्टर थी ॻोठ वञा ऐं ॻोठ जी मायुनि जी कुझु ख़िदमत कयां। मां त शहर में क्लिनिक खोलींदुसि ऐं शहर में नौकरी कंदुसि। अची वञे पुट। शुक्र अल्हम्दुलिल्लाह मालिक जा लख एहसान आहिनि ऐं अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां पुट त तूं ख़ैर सां पढ़ी लिखी करे पंहिंजे ॻोठ पहुची आई आहीं ऐं डॉक्टरनी थी आई आहीं। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। हा बाबा अती रावेली हिन ॻोठ जी पहिरीं डॉक्टरनी आहे जेका पढ़ी लिखी करे हिते मोटी आई आहे। बाबा हिन ॻोठ में स्कूल चालू थियो जा न? पुट तोखे त ख़बर आहे न वॾेरो जाबर वॾो ज़ालिम इंसान आहे। ॻोठ में स्कूल खोलण ई कोन थो ॾिए। उनजे करे मां तोखे तालीम हासिल करण जे लाइ शहर मोकिलियो। पंहिंजे भाउ वटि पढ़ाई पूरी करे डॉक्टरनी थी ऐं वापसि थी आई आहियां। मौला जा लख एहसान आहिनि। बाबा छा हिन ॻोठ में हिन वॾेरे जे ख़िलाफ़ आवाज़ उठाइण वारो कोई बि न आहे? पुट हिन ॻोठ जा माण्हू वॾा अबोझ आहिनि जो हिन साल में इंसान खां पलू डिॼनि था ऐं मथे पुकारनि बि कोन था। छॾ पुट न ॻाल्हियुनि खे। तूं ॿुधाए तुंहिंजो ऑर्डर कहिड़ी अस्पताल में थियो आहे ऐं कहिड़ी जाइ ते थियो आहे? बाबा साईं मुंहिंजो ऑर्डर हिन ॻोठ जी अस्पताल में थियो आहे। भेण इहो त ॾाढो ग़लति थियो आहे। हितां जो वॾेरो ईअं न चाहींदो त हिते कॾहिं बि अस्पताल खुले। पर ईअं कीअं थो थी सघे? पुट तूं कोशिशि कर पंहिंजी बदिली कराए कंहिं सुठी अस्पताल में नौकरी कर। मां पंहिंजे रिटायरमेंट जा कागज़ जमा कराए छॾिया। अलाह कंदो जल्दी कमु थी वेंदो। पोइ पुट मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश
This time check is brought to you by खास मिक्स चाय का एक्सपर्ट बनना है तो ट्राई करें नेस्ले एवरीडे। छोटा पैक बड़ा मजा। त मां तुंहिंजी शादी कराए छॾियां। हा आदि सोट मुख्तार डेली तुंहिंजे हिते पुशाक आणींदो आहे। अदा अकबर इहो त ॻोठनि में ग़लति थी रहियो आहे। जेकॾहिं असां इन्हनि वॾेरनि जे ख़िलाफ़ कुझु न कंदासीं त असांजी क़ौम जो मुस्तक़बिल तबाह थी वेंदी। हा दा तव्हां सही था चओ। जेकॾहिं असां घर में वेही रहियासीं त सिंधी क़ौम जो मुस्तक़बिल तबाह थी वेंदो। असांखे सिर्फ़ वॾेरा न पर गोसरू मास्तरनि जे ख़िलाफ़ बि आवाज़ उथारणो आहे। ऐं इहो जेको वॾेरनि अंधेरी नगरी जो ड्रामो रचायो आहे इहो ख़तमु कंदासीं। सही थो चई अदा अकबर। दुनिया ॾींहों ॾींहुं तरक़ी कंदी थी वञे ऐं असांजी सिंध जे अंदरि तालीम खाते में एतिरी त करप्शन थी वई आहे जो स्कूलनि जा किरोड़नि जा फंड मिनिस्टर खां वठी क्लार्क ताईं पहुचनि था पर उन्हनि खे केरु चवण वारो ई कोन्हे। क़ौम जो मुस्तक़बिल तबाह ऐं बर्बाद थी वियो आहे। अदा इन में असांजी आवाम जो ॾोह आहे। ॼाणी वाणी उन्हनि वॾेरनि खे वोट ॾींदा जेके असांजी सिंध जो मुस्तक़बिल तबाह था कनि। असांजा ग़रीब नौजवान पढ़ी लिखी डिग्री त हासिल कनि था पर उन्हनि खे नौकरियूं कोन थियूं मिलनि ऐं ऑफिसुनि जा चक्कर कटे कटे चरिया थी था वञनि पर उन्हनि खे का बि नौकरी नथी मिले। कॉपी कल्चर सरेआम खोलियो वियो आहे त जीअं सिंधी क़ौम जो बेड़ो तबाह थी वञे। असांजा के शागिर्द अहिड़ा त आहिनि जिन्हनि वटि डिग्रियूं आहिनि पर उहे लिखी पढ़ी कुझु बि नथा सघनि। जेसीं ताईं इहे स्कूल न खुलंदा तेसीं ताईं असां जदोजहद कंदा रहंदासीं। अॼु वचन था कयूं त इन्हनि वॾेरनि जे ख़िलाफ़ आवाज़ उथारींदासीं पोइ भली असांजी जान हली वञे। صل على سيدنا محمد اللهم صل على سيدنا محمد। हैदराबाद ऐं उन जे भरपासे इलाइक़नि में